जी नाज़रीन, जी जल न्यूज़ में ख़बर नए अपडेट जे सिलसिले के अॻिते वधाईंदा हलूं। दौड़ मां ख़बर शामिल कयो था इक़बाल मुग़ल जी अहम ख़बर अवां सां दौड़ मां शेयर कंदा पिया हलूं। दौड़ में DSP दौड़ निसार अहमद वसाण SHO दौड़ आफ्ताब मेमन अहम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो आहे त सरेआम हलंदड़ मंशा अॾे ते छापो हणी बदनाम मंशात फ़रोश गुलाब ज़रदारी खे गिरफ़्तार करे संदसि वटां 400 खां वधीक मंशा जी बोतलूं हथ करे वरितियूं आहिनि। अहम ख़बर अवां सां दौड़ मां शेयर कंदा। दौड़ पुलिस जी अहम कार्रवाई साम्हूं आई आहे जंहिंमें मंशात फ़रोश गुलाब ज़रदारी खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं वटनि 400 खां वधीक मंशा जी बोतलूं पिणु हथ करे वरितियूं आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कंदा पिया हलूं। DSP दौड़ निसार अहमद वसाण SHO दौड़ आफ्ताब मेमन अहम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो आहे त सरेआम हलंदड़ मंशा अॾे छापो हणी बदनाम मंशात फ़रोश गुलाब ज़रदारी खे गिरफ़्तार करे संदसि वटां 400 खां वधीक मंशा जी बोतलूं हथ करे मथसि केस दाख़िल कयो आहे।